बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल प्रोग्राम फैसले जी घड़ी माहिया आफ्ताब मोगरी। अॼु ॻाल्हि कयूं त पाकिस्तान में जनरल इलेक्शन जेके चइजनि त वॾियूं चूंडुनि में बाक़ी 6 ॾींहं बचा आहिनि। 6 ॾींहंनि जे हिसाब सां अगरि ॻाल्हि कयूं त सिंध समेत पूरे पाकिस्तान में हिन वक़्तु सरगर्मियूं सियासी उरूज ते आहिनि। अगरि ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन ऐं नौजवान लीडर बिलावल भुट्टो अॼु शिकारपुर ऐं जैकबाबाद ऐं सिंध जे उन्हनि ज़िलनि में आहे जिथे यकीनी तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह चवंदी आहे त इहो ज़िला हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ई आहिनि ऐं हितां वोट यकीनन पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मिलंदो। माज़ी में इन्हनि हल्कनि मां भी जेको आहे सो मियां मोहम्मद सूमरो ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा अॻुवान इलेक्ट थी करे ऐवाननि में पहुता, पर हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़ोर आहे ऐं वॾी उते कोशिशि आहे त कहिड़ी बि रीत जेको आहे सो उतां उन जा नुमाइंदा चूंडिजी सघनि। अहिड़ी रीत जेको आहे सो अॼु ॻाल्हि कयूं त पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो सरबराह अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं अॻूणो वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ हिक ई वक़्तु पंजाब में जलसनि में अॼु नज़र आया। अॼु उन्हनि यकीन तौर ते पाकिस्तान जी सियासत ते तनक़ीद कंदे इहा ई ॻाल्हि कई त अगरि वोट ॾींदो ऐवाननि में पहुचंदासीं त उहे जेके वादा मियां नवाज़ शरीफ़ कया हुआ उन्हनि खे पूरो करण जी कोशिशि कंदासीं ऐं उन सफ़र खे उतां ई शुरू कंदासीं। अहिड़ी रीति मौलाना फज़लुर रहमान भी हिन वक़्तु मैदान में आहे। मौलाना साहब भी कोशिशि कनि पिया त सिंध समेत KPK ऐं बलूचिस्तान में ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में कहिड़ी बि रीति जेको आहे सो JUIF खे जेको आहे वोट मिले ऐं उन जा भी नुमाइंदा ऐवान में पहुचनि। अॼु मुतहदा क़ौमुनि पाकिस्तान जो जलसो बि वॾो अहम आहे जेको हैदराबाद में अॼु थियो। उन में भी जेको आहे सो पाकिस्तान जी सियासत ऐं ख़ासि तौर ते मुतहदा क़ौमी मूवमेंट पाकिस्तान पंहिंजो मौक़िफ़ साम्हूं रखियो आहे। इहा वॾी अहम ॻाल्हि आहे। इन सां ॻाल्हि गॾो गॾु चूंडुनि जी ॻाल्हि कयूं त चूंडूं मुलतवी न थींदियूं। अॼु सूबाई वज़ीर इत्तलात अहमद शाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वाज़ तौर ते चयो त उन्हनि जी तयारियूं मुकमल आहिनि ऐं चूंडियूं वक़्त ते ई थींदियूं। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजा महिमान अॻूणी MPA आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु आहे, हीर सोह साहिबु आहिनि टेलीफोन ते। वॾी महिरबानी मैडम, अवां वक़्तु कढियो मुंहिंजे प्रोग्राम जे लाइ। असलम गोरी साहब आहिनि जेको आहे JUIF जा जेको आहे सो सीनियर अॻुवान आहिनि, उहे बि असां सां टेलीफोन ते मौजूदु आहिनि। अशफाक मंगी साहब भी थोड़ी देर में ज्वाइन कंदो, उन्हनि सां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान जी ऐं ख़ासि तौर ते सिंध जी सियासत ते। असलम गोरी साहब, मैं आपकी जानिब आऊँगा। सर, एक तो ये तय है कि अब 6 दिन बच गए हैं, 6 दिनों में जो है फैसले होने जाएंगे, जो अवाम करेगी एक तारीखी फैसले होंगे। मगर इस इलेक्शन में आज अगर देखा जाए तो मौलाना फजल रहमान पर और JUIF पर बिलावल भुट्टो भी तनकीद करते हुए नज़र आ रहे हैं। कहते हैं कि मुख्तलिफ जगहों पे कहते हैं कि इस किताब को वोट दो, और किताब को वोट देना समझें कि आपने कुरान को वोट दिया। तो ऐसे जो कलमात हैं, ऐसी जो बातें हैं, जो तनकीद हो रही है, तो वाक़तन आप समझ रहे हैं कि ये सियासत है या सियासी मैदान में अपने वोटर को एंगेज करना है आपने? देखिए, बिलावल भुट्टो साहब हमारे भाई हैं, अभी बिचोर हैं, उन्हें इस पाकिस्तानी सियासत का पता नहीं है। अगर वो मौलाना फजल रहमान पे तनकीद करने से पहले जनाब मोहतरम आसिफ अली जरदारी से मशवरा कर लिया करें तो उन्हें फिर बाद में कुछ बातें फिर उनको वापस भी लेना पड़ती है। जैसे पिछले दिनों वो कह रहे थे कि बुजुर्गों को रिटायर करो और नौजवानों को आगे लाओ, और आप याद होगा आपको कि इस वक्त उनके 75% कैंडिडेट बुजुर्ग हैं सारे। तो इस तरह की बातें मैं समझता हूँ कि आसमान पे थूक के आदमी अपना कद बड़ा नहीं करता, वो थूक उल्टा मुंह पे आता है। मौलाना फजल रहमान की एक शख्सियत है, जब बिलावल भुट्टो जरदारी साहब और उनकी पूरी फैमिली वाया गिलगित दुबई पहुंच गई थी, तो यही फजल रहमान अपने लाखों कारकुनों को लेके पाकिस्तान की सड़कों पे फिर रहा था। उस वक्त तो बहुत अच्छा लग रहा था, बड़ा प्यारा लग रहा था। तो ये असल में हमारे दोस्त हैं, बहुत अच्छे दोस्त हैं, ये बहरानों के दोस्त हैं। जब बहरानों में होती पीपल्स पार्टी तो हमारी दोस्त होती है, और आपको पता है MRD हो कुछ भी हो, जब हुकूमतों का टाइम होता है तो फिर कहते हैं मुल्ले कौन होते हैं। तो मैं कुछ कहूंगा नहीं, मैं उनकी इज्जत करता हूँ, एहतराम करता हूँ, लेकिन उनको भी अपना हमसे इज्जत और एहतराम करवानी चाहिए। अगर वो मौलाना फजल रहमान साहब को कुछ कहेंगे तो मजबूरन हमें फिर कुछ अल्फाज कहने पड़ेंगे, गो कि मेरे ना चाहते हुए भी ये जुमले चंद अदा कर रहा हूँ। अच्छा असलम साहब, आप एक सीरियस सियासतदान और सीरियस रहनुमा हैं, मगर ये नॉन सीरियस जो बातें हो जाती हैं हलकों में, जलसों में, राशिद मोहम्मद सूमरो साहब कह रहे हैं कि अल्लाह का वास्ता है अभी जल्दी नहीं कीजिएगा, वोट अगर बेचें तो कम से कम उसका रेट अच्छा लगाइएगा, 5,000 कम से कम होना चाहिए, जिसकी वीडियो भी मौजूद है। तो सर JUIF के सीनियर रहनुमा अगर जलसों में और सोशल मीडिया पर और हर जगह पर
अपने वोटर को ये कायल करें कि वोट सेल कीजिएगा, और कीजिएगा तो फिर पैसे ज़्यादा लीजिएगा, तो इसमें क्या कहेंगे सर? लेकिन कुछ चीज़ें सियाको सबाक से हटकर की जाती हैं, और ये जुमला तो चल रहा है, वो जुमले नहीं चले कि उनके हल्के में वोट कौन खरीद रहा है और ये क्या सूरत हाल है। तो उस पर उन्होंने ये जवाबन ये बात की थी, क्वेश्चन ये था, तो उस पर जवाबन ये बात उन्होंने तंजन कही थी, उन्होंने ये मैसेज नहीं दिया था, और इसको फिर गलत अंदाज में दूसरे फरीक ने उठाया और उठा के चलाया। तो ये इलेक्शन के दरमियान में बातें होती हैं, लेकिन ये भी देखना पड़ता है कि इलेक्शन के बाद फिर हम जब एक दूसरे को मिले तो शर्मिंदा ना खड़े हों कहीं भी, हमें एक दायरे के अंदर रह के बात करनी चाहिए। हमारे नौजवानों को भी, चाहे राशिद मोहम्मद सुमरो साहब हो, बिलावल भुट्टो साहब हो, हम सारे नौजवान हैं, हम नौजवानों से ये दरख्वास्त करेंगे कि वो अपने एक दायरे और उसके अंदर बड़ों के एहतराम के साथ चलें। और मैं समझता हूँ राशिद मोहम्मद सुमरो ऐसा नहीं करते हैं, वो एक लिमिट में रहते हैं। इन्होंने जो कुछ कुंडी साहब मुंह से फरमाते हैं, अगर आप वो बयाना सुन लें तो हम शर्मिंदा होते हैं कि क्या सारी उम्र ये वही फजलरमान है जिसके बारे में फैसल करीम कुंडी कल का बच्चा जो अल्फाज कहता है। तो पार्टियों को सोचना चाहिए कि हम अपने बड़ों के बारे में क्या, हमारे यहाँ तो बड़े एहतराम होते थे, आपको याद होगा नवाबजादा नुसरुल्लाह खान साहब खड़े थे तो सब उनकी हमायत में विड्रॉ हो गए थे। अभी एक देखें मौलाना फजलरमान साहब पशीन से खड़े हुए हैं तो महमूद खान चकजई से बगैर रिक्वेस्ट के खुद बखुद उनके सामने विड्रॉ हो गए। तो हमारे यहाँ तो बड़ी रवायात हैं सियासत में, लेकिन मुझे नहीं समझ आ रही हमारी नौजवान नस्ल जो नई लीडरशिप आगे आ रही है वो रवायात से हटके क्यों चल रही है। हमें अपने बड़ों की रवायात का ख्याल रखना चाहिए और उनको मद्देनजर रखते हुए अपनी सियासत करनी चाहिए। ये इलेक्शन के लिए 8 दिन बाकी रह गए, फिर हम होंगे और आप होंगे, फिर आपका मीडिया हम पे तंज करेगा, हमारी पुरानी फुटेज उठा के चलाएगा, हमारी पुरानी गुफ्तगू उठा के चलाएगा, और फिर हम शर्मिंदा होते हैं। तो ये मेरा ख्याल हमें बात करते हुए थोड़ा सा एहतियात। बिल्कुल। असलम गौरी साहब, मेरे साथ साबिक़ रुकन सिंध असेंबली पाकिस्तान पीपल्स पार्टी की सीनियर रहनुमा भी हैं, हीर सोह साहिबा भी मौजूद हैं टेलीफोन लाइन पर। मैडम बहुत शुक्रिया। असलम गौरी साहब कह रहे हैं कि ऐसी जुमले नहीं कहने चाहिए कि बाद में जो है फिर उनको जो है यकीनन हज़म करना बहुत मुश्किल हो जाता है। मगर आज बिलावल भुट्टो साहब सिंध के और बलूचिस्तान की सरहद पे मौजूद हैं, यानी कि शिकारपुर जेकबाबाद में जो है रैली कर रहे हैं। वो कह रहे हैं कि तीरों की बारिश होगी और तीर चलेंगे और तीर से शेर का शिकार करेंगे, खिताब का शिकार करेंगे। तो ये अभी इलेक्शन में बिल्कुल आप लोग शिकारी बन गए हैं, या वाक़तन आपको लग रहा है कि शिकार जो है अभी करना ज़रूरी है, शेर का भी, किताब का भी और तमाम सियासी जमातों का? मेहरबानी डॉक्टर तव्हां प्रोग्राम में दावत ॾिनी। ॾिसो, इलेक्शन जो टाइम आहे, इलेक्शन कैंपेन आहे ऐं वोटर खे तव्हांखे मोटिवेट करिणो आहे, वोटर खे मुतवजा करिणो आहे। ऐं आउं क्रेडिट यकीनन पंहिंजे पार्टी लीडर खे ॾींदसि, चेयरमैन बिलावल भुट्टो खे, त जंहिं पूरी हिन कैंपेन जेकी आहे ओवरऑल पूरी सियासत में पाकिस्तान में जेके अगरि कंहिं हक़ीक़ी अगरि के कैंपेन चलाई आहे हलाई आहे त उहो बिलावल भुट्टो हलाई आहे। उन टाइम ते जिते सभई लीडर्स, हीअं तव्हांखे शायदि 2-4 ॾींहं थिया आहिनि असां ॾिसूं था त कैंपेन शुरू थी आहे। जनरली सभई वेठा हुआ शायदि के मुआवज़े जो या करशमाती चक्कर में हुआ त असांखे शयूं मिली वेंदियूं या असीं आराम सां वेठा हुजूं। त असीं सम्झूं था त हिन वक़्तु सिंध में तव्हांजे साम्हूं आहे त सिंध में किथे आहे GDA ऐं मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहे मौलाना फजल रहमान साहब, सिंध में किथे मुक़ाबिलो आहे, सिंध में किथे पार्टी आहे ऐं किथे MQ खे तव्हांखे नज़र बि अचे। त ओवरऑल तव्हांजे साम्हूं शयूं आहिनि त सियासी तौर ते मुक़ाबिलो असीं सम्झूं था त हिन वक़्तु पाकिस्तान पीपुल्स पार्टी पंजाब में नून लीग टफ टाइम ॾेई पई ऐं बाक़ाइदा जेके तव्हांजी ॻाल्हियुनि मां मूंखे महसूस पियो त सिंध में को मुक़ाबिलो कोन्हे को, ऐं के बलूचिस्तान में बि कोन्हे के, वधि में वधि मुक़ाबिलो पीपल्स पार्टी वर्सेस नून लीग जो आहे, JUF जो बि न आहे। न आफ़ताब, इहे न आहे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो एंटी वोट बि आहे, ईअं न आहे त एंटी वोट न हूंदो आहे, ऐं हमेशह रहियो आहे, सिंध में बि रहियो आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। ऐं इहे जमहूरियत जो हुसन आहे त कैंडिडेट बीहंदा आहिनि, इलेक्शन कंदा आहिनि ऐं कुझु कॉन्स्टिट्यूंसी में त ठीक ठाक मुक़ाबिला थींदा आहिनि। पर कंपेयर करियो तव्हां 2018 वारी इलेक्शन जो हिन वक़्तु तव्हां कंपेयर करियो त तव्हांखे तमामु घटि कैंडिडेट जेके आहिनि उहे ॿियनि पार्टियुनि जा मिलंदा, या त हुननि ग्राउंड ते रही 5 साल कमु न कयो, अपोजिशन में रही बि तव्हां कमु करे सघो था, माण्हुनि सां मिली सघो था, राब्ता इहो न हूंदा त तव्हां गवर्नमेंट वारा कमु करे सघो था। तव्हांजे साम्हूं आहे त हिन वक़्तु आउं सम्झां थी त 80% पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो मुक़ाबिलो न आहे। बाक़ी जिन जॻहियुनि ते मुक़ाबिलो आहे उहो पार्टी इलेक्शन करे पई, कैंपेन हले पई, मुक़ाबिलो आहे पाकिस्तान पीपुल्स अल्हम्दुलिल्लाह
पंजाब में तमामु सुठी मोट मिले पई, बलूचिस्तान में तमामु सुठी मोट मिले पई। बाक़ी ॻाल्हि हिकिड़ी ज़रूरु आउं चवंदसि, ॾिसो चेयरमैन जो चवण जो मक़सदु इहो कोन हो जेका हिन ते असलम साहिब तनक़ीद कई त जेके पुराणा वही चेयरमैन जो त नई सोच अचे। हिन वक़्तु जेका मुल्की सूरत हाल आहे उन में नई सोच नई जनरेशन ईंदी त तव्हां मुल्क खे बहितर तौर ते हलाए सघो था। जेके शयूं आहिनि सीनियर आहिनि पंहिंजी जॻह ते, उन्हनि जे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि, पर तव्हां दौड़ जेकी आहे अगरि हिन वक़्तु नवाज़ शरीफ़ जॻह ते अगरि मरियम नवाज़ प्राइम मिनिस्टर जी अचे त शायदि आवाम वधीक मोटिवेट थी शयूं करे त असीं चाहियूं था त तव्हां नई क़यादत खे अॻियां आणो। मौलाना फज़ल रहमान अगरि पंहिंजो पुटु आहे केरु आहे उनखे अॻियां आणे, नई जनरेशन खे अॻियां आणियो, उन्हनि खे क़यादत ॾियो त हू बहितर फ़ैसिला करे, बोल्ड फ़ैसिला करे। जेके तव्हां अगरि पुराणी ही शयूं हलंदियूं त यकीनन जेको मुल्क जो हालात आहिनि उहो तव्हांजे साम्हूं आहिनि। न पोइ तव्हां त तब्दीली त न आंदी। अगरि उहा ॻाल्हि जेका बिलावल साहब कई ऐं असलम साहब बि चवनि पिया त उन बयान तां वरी वापसि यू टर्न चऊं जेको वरितो त उहा त तव्हां वरी साॻी पंहिंजी शइ वापसि वठी छॾी न। उन में जेके टिकेटूं तव्हां हिन वक़्तु तव्हांजे हलकनि में जेके माण्हू इलेक्शन विढ़नि पिया उन्हनि में नई क़यादत केतिरा फ़ीसद आहे, नौजवान केतिरा आहिनि? आफ्ताब इहो बि बिल्कुलु तव्हां सही था चओ त चेयरमैन जो अॼु बि स्टैंड इहो आहे त तव्हां लेडीज़ खे अॻियां आणियो ऐं न्यू जनरेशन खे आणियो। पर बिल्कुलु इहा बि मुल्क जी बदकिस्मती आहे त हिकिड़ी मोनोपली आहे जेके जिथे आहे ओतिरो उनजो पावरफुल इन्फ्लुएंस थी वियो आहे जो ना चाहींदे बि शयूं जेके आहिनि उहो करणियूं पवंदियूं। पर चेयरमैन जी इहा प्रायोरिटी आहे, बलदियाती इलेक्शन हुजे उन टाइम ते प्रायोरिटी हुई त लेडीज़ खे अॻियां आणंदो वञे, उनखे जनरल इलेक्शन ते आंदो वञे ऐं हिन वक़्तु बि टाइम लॻंदो। पर असांखे उमेद आहे त जॾहिं चेयरमैन खे फुल फ्लेज पावर हूंदा, शयूं हूंदियूं, इख्तियार मिलंदा तो शयूं काफ़ी हद तक चेंज इन। असलम गोरी साहब मैं आपकी जाने पाऊंगा। असलम गोरी साहब मैं आपकी जाने पाऊंगा। सर एक तो ये है कि तय है कि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इस वक्त ईरसो साहब बात करी उसमें लग रहा है कि JUF तो सिंध में नज़र नहीं आ रही, मुकाबला उनका फिर भी थोड़ा बहुत है तो PMLN के साथ है पंजाब में, मगर आप कहीं इनको नज़र नहीं आ रहे सिंध के अंदर। किस्म तो इनके साथ यही है ना, क्योंकि ये कभी तलवार से गर्दनें उतारते हैं तो फिर उसके बाद भुट्टो साहब की गर्दनें इनको देनी पड़ती है। जिनको अपने आप पे कंट्रोल नहीं है, अब तीर चलेंगे तो अल्लाह ना करे कोई इसका जवाब भी किसी से आ जाए इनके पास। बीबी के साथ क्या हुआ आपको पता है। तो इस तरह के जुमले मुंह से नहीं कहने चाहिए जिसके बाद अल्लाह की तरफ से भी कुछ चीजें हरकत में आ जाती हैं। इनको ये इनके गरूर ने, तकब्बर ने यहाँ तक पहुंचाया है कि अब ये पीपल्स पार्टी सिंध में बहुत ज्यादा इनके पांव के नीचे से जमीन सरक चुकी है। सिंध में इनकी पोजीशन बहुत ज्यादा खराब है। आप देखें जैकोबाद देखें, आप शिकारपुर देखें, आप कंदकोट देखें, आप जनाब कराची में बहुत सी सीटें ऐसी हैं जहां पे आप देखें इनकी सूरत हाल क्या है। पीपल्स पार्टी अभी तो तकब्बर और गरूर में है और मैं समझता हूँ ये गलत फहमी में है। 15 साल की कारकर्दगी अवाम के सामने लेके आए, ये हम तीर चलाएंगे, हम तलवार चलाएंगे, तो ये 53 साल से चला रहे हैं। 53 साल से रोटी कपड़ा और मकान कौम को दे रहे हैं। तो ये पीपल्स पार्टी वो बात सामने लेके आए कि इन्होंने 53 साल में 25 साल जो हुक्मरानी की है वो क्या की है, वो जरा कौम को बताएं, जरा अपना बताएं तो सही। जब पूरा कराची मौजूदाड़ो बना हुआ है, पूरा लाड़काना मौजूदाड़ो बना हुआ है, हैदराबाद सक्कर में पीने का पानी अवेलेबल नहीं है, आधा सिंध जो है वो हेपेटाइटिस का मरीज हो चुका है। ये अपनी कारकर्दगी कौम को दिखाएं। ये कहते हैं हमने एक अस्पताल गंबट में बनाया, मैं कहता हूँ उस जैसे 50 अस्पताल बनाए जो इन्होंने सिंध के अवाम का 15 साल में हशर किया है। तो मेरे भाई, मेरे दोस्त, मैं तनकीद नहीं करता, मैं बड़ी लिमिट में रहता हूँ, लेकिन जब बात एक लिमिट से आगे हो तो फिर जवाब देना पड़ता है। ये इलेक्शन है। चले इलेक्शन की बात करते हैं। असलम गोरी साहब ये बताइएगा कि सिंध से मंजर दूर नहीं है, 8 तारीख के बाद आपको नजर आएगा कि सिंध में क्या हो रहा है। जी बिल्कुल, वो तो रिजल्ट आएंगे तो पता ही लगेगा, मगर एक इस वक्त अगर सूरत हाल 6 दिन बचे हैं इलेक्शन में, फैसले की घड़ी नजदीक है। असलम गोरी साहब कितनी सीटें ले सकेगी JUF सिंध की अगर बात करें, और सिंध में कौन सी अजला में आप समझते हैं कि वहां पे आपके जो कैंडिडेट हैं, जो नुमाइंदे हैं, वो लीड से जीतेंगे? हम समझते हैं कि हम और हमारे इत्तेहादी मिलकर इंशाल्लाह सिंध में अगली हुकूमत बनाएंगे। अगली सिंध में हुकूमत बनाएंगे आप? मैं अपने इत्तेहादियों की बात कर रहा हूँ। हमने एक इत्तेहाद बनाया है और उसकी हमने इत्तेहाद में सीट एडजस्टमेंट हुई है, उसमें मुस्लिम लीग नून है, MQM है, GDA है। हम इंशाल्लाह आइंदा सिंध की हुकूमत बनाएंगे इंशाल्लाह। आप बनाएंगे मैडम पुतयात असलम गोरी साहब चवनि पिया त अगली सिंध में हुकूमत इन्हनि जे जेके इत्तेहादी आहिनि उहे मिली करे सिंध में हुकूमत ठाहींदा, पर तव्हां चओ पिया त असां वोट ऐं अवां जी पार्टी जो चेयरमैन चवे पियो त निस्बतन माज़ी खां सीटूं वधीक खणी करे ऐवान में पहुचंदासीं। पहिरियां बि अवां खे कंहिंजी ज़रूरत न पई, हाणे बि ज़रूरत न पवंदी। ख़्वाबनि जी दुनिया में आहे, ग्राउंड रियलिटी सां फैक्ट एंड फिगर सां ॻाल्हि कई वेंदी त सही आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कारकर्दगी
छा जमात इस्लामी जिन सूबनि में हुकूमत कई उन्हनि जी कारकर्दगी जी बेस ते वोट वठे पई? अगरि कारकर्दगी असीं अलहमदुलिल्लाह पंहिंजी कारकर्दगी जी बेस ते वोट वठूं पिया ऐं वञूं पिया, हा कमियूं कोताहियूं हूंदियूं, शयूं हूंदियूं, हुन सां घटि हूंदियूं, पर असां पंहिंजे बहितर तरीक़े सां डिलीवर कयो आहे ऐं पूरो उमीद आहियूं त असां पंहिंजी परफॉर्मेंस जी बेस ते माण्हू वटि वञूं पिया, खटींदासीं। बाक़ी हाणे ख़्वाब ॾिसण हर कंहिंजो कमु आहे, बाक़ी छॾी रहिया आहिनि इलेक्शन में ख़बर पइजी वेंदी त इत्तेहादी हुकूमत ठाहिनि था या उन्हनि केतिरियूं केतिरियूं सीटूं मिलनि थियूं। बाक़ी इहो बिल्कुलु चवंदी त जेके हिननि वटि अरिड़हं में जेके अपोज़िशन वटि सीटूं उहे बि ओतिरियूं सीटूं बि न रहंदियूं। बाक़ी खटी ईंदा त वोट ॾिसंदा थी केतिरा खटियो था अचनि, सो अपोज़िशन जो वोट आहे बिल्कुलु। पर जहिड़ी तरीक़े सां हिननि सिंध जे माण्हुनि खे इग्नोर कयो आहे, कहिड़ी बेस ते वोट था वठनि? केरु छा एमक्यू में वोट थी वठणु वञे सिंध जे माण्हुनि जे लाइ? छा जेडीयू थी वठणु अची वञे वोट या जमात इस्लामी वठणु थी वञे वोट? जिन सिंध जे माण्हुनि खे कॾहिं मोटिवेट कॾहिं आया आहिनि, कहिड़े वक़्तु कहिड़े मुश्किल टाइम में कहिड़े वक़्तु ते सिंध जे काज़ जे लाइ कमु कयो आहे, ॻाल्हायो आहे, बीठा आहिनि। माना अवां सम्झो पिया त जमात इस्लामी भी मुश्किल वक़्त में सिंध जे माण्हुनि जे कमु न आई आहे, PMLN भी कमु न आई आहे, JUFA भी न आई आहे, MQM पाकिस्तान भी न आई आहे, त माण्हुनि वटि आख़िरी आसरो ऐं सहारो पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। तव्हांजी ॻाल्हियुनि मां इहो महसूस पियो थिए त सिर्फ़ु पीपल्स पार्टी आहे जेका सिंध जी नुमाइंदा जमात आहे। ॾिसो अदाफ्ता ज़रूरु चाहिनि त अॻु में हमेशह पीपल्स पार्टी सां गॾु वोट आहे, इहो ग्राउंड रियलिटी आहे। पर छा तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु नून लीग जा केतिरा उम्मीदवार सिंध में बीठल आहिनि? तव्हां ॿुधायो त मतिलबु जनरली तव्हां हलो 100% न, भई तव्हां 50% त कैंडिडेट हुजनि तव्हांजा, तव्हां हिननि खे ॿुधायो त बाबा हे सभई इतिहाद ठाहिण खां पोइ छा सिंध जे सभिनी ज़िलानि में जे PS पे हिन ते हिननि जा कैंडिडेट ई कोन बीठल आहिनि न? तव्हां ॿुधायो कुझु एरियाज़ में मखसूस एरियाज़ में हिननि जा इतिहाद नून लीग जी को नुमाइंदो कोन्हे को, मगर मां नून लीग जी ॻाल्हि कयां त नून लीग जा जेके फ़ैसिला आहिनि उहे शायदि जेके GDA ऐं असलम गोरी साहब चवनि पिया जेके इत्तेहादी आहिनि उन्हनि ते हिक ॿिए सां हिननि जेका सीट एडजस्टमेंट कई आहे उन तहत जेको आहे सो उहे माण्हू हिक ॿिए खे सपोर्ट कनि पिया त जीअं असलम गोरी साहब चवनि पिया त अॻिली हुकूमत इत्तेहादियुनि सां गॾु ठाहींदासीं त खटे अचे ऐवान में पहुचूं त वोट डिवाइड न थिए असांजो। अदा इहा ई ॻाल्हि करियां थी न, हे जेके 4-5 पार्टियुनि जो इतिहाद आहे, तव्हां सिर्फ़ु हुननि खां पुछो त छा हिन पूरी सिंध में PS ऐं हिन ते कैंडिडेट बीठल आहिनि? कैंडिडेट ई न मिलिया हिननि खे। असांजी तव्हांखे ॿुधायो बदीन में कोन्हे आई, सिजावल में किथे आहे, ठटे मां पंहिंजी ॻाल्हि थी करियां। असलम गोरी साहब, अगर आप हमारे साथ टेलीफोन लाइन पे हैं वो तो करें कि आपके पास तो आपके नुमाइंदे नहीं है, कैंडिडेट नहीं है, अब वो सिजावल बदीन ठट्टा की बात करी, अपने हल्कों की करी, यहाँ पे मुझे ना तो नून लीग का कोई नुमाइंदा नजर आया है ना तो कोई JUFA का। सुनिए, मेरी बहन सही कह रही है, पंजाब KPK बलूचिस्तान में तो कोई किराए पे भी इनका टिकट रहने के लिए तैयार नहीं है पीपल्स पार्टी का। सिंध की एक पार्टी रह गई थी पिछले 5-7 साल में, सिंध की अब इनकी कारकर्दगी पे बात हो रही है। हम इनकी कारकर्दगी अवाम के सामने ला रहे हैं, ये अपनी कारकर्दगी भी अवाम के सामने लाए। इंशाल्लाह जो इनकी 15 साल कारकर्दगी, हम पिछली कारकर्दगी की बात नहीं करते, इनकी 15 साल कारकर्दगी कितनी अच्छी है कि उसको मद्देनजर रख के फिर इनको पता लगेगा कि हो क्या रहा है। अवाम इस वक्त इनसे नफरत कर रहे हैं, जहाँ ये इनके लोग कैंडिडेट जाते हैं वहाँ नफरत का आगे से इजहार होता है, तो इनको खुद पता है अब ये गलत फहमी का दौर चला गया है, मीडिया का दौर है, सोशल मीडिया का दौर है, हर चीज अवाम के सामने आ रही है और मैं समझता हूँ 8 के बाद इनको पता चल जाएगा। चले असलम गोरी साहब, मैं ये आखिरी आपके सामने सवाल रखूंगा कि बड़ा अहम है क्योंकि आपको किसी जलसे में भी जाना है, तो अशफाक मंगी साहब को कोशिश करेंगे कि वो भी आ जाएं लाइन पर हमारे साथ। सर, एक तो ये है कि JUFA को पहले आपने कहा कि इलेक्शन मुलतवी होने चाहिए, अब तो इलेक्शन हो रहे हैं, 6 दिन बच गए हैं, उसके बाद आप KP में बिलखुसूस आप तर्जुमान भी हैं इस पार्टी के, सिंध में, बलूचिस्तान में, पंजाब में कौन सी दिक्कतें हैं, कौन सी मुश्किलात का सामना करना पड़ रहा है, कुछ बताएंगे? देखिए, इस वक्त के जो हम कह रहे थे वही सूरत हाल है। बलूचिस्तान में आप देखें जगह जगह पे धमाके हो रहे हैं, सिंध में अपना KPK में जो इस वक्त आप पूरे मुल्क में इलेक्शन कैंपेन को क्लोज करने की तरफ जा रहे हैं। मौलाना फजल रहमान आज पहला जलसा करने गए, उस पर भी कल उनको थ्रेट लेटर जारी किया गया कि आप ना जाएं। अब वो अपने हल्के में अभी तक नहीं गए हैं, कल आज उन्होंने पहला जलसा किया है, कल फिर दूसरा करेंगे, परसों तीसरा अपने हल्के में करेंगे। तो हमारी तो मुश्किलात हमारे सामने हैं। बलूचिस्तान से JUI जीतती है, बलूचिस्तान में मुश्किलात आपके सामने है, KPK से हम जीतते हैं, बर्फबारी है, लोग वहां से ठंडे इलाकों से गर्म इलाके में, अब हम अपने वोटों को उठा के कैसे वापस लेके जाएंगे। हमारी मुश्किलात जो कल हमने कही थी वो आज भी हाजिर हैं। मुझे तकलीफ दे बात यह है कि ये गर्म इलाकों के लोग या सिंध और पंजाब की जो लोग हैं, अगर छोटे सूबों को
उनकी मसाइल के ऊपर थोड़ी सी तवज्जो रखें। ना बलूचिस्तान की ये सूरत हाल होती, ना पीपल्स पार्टी ने, ना मुस्लिम लीग ने, किसी ने बलूचिस्तान पे तवज्जो नहीं दी, मजाक में डाला गया और वही हाल आज KPK के साथ हो रहा है। वहां की क़यादत की बात को नहीं सुना जाता। ये अपनी बड़ी पार्टियां जो है, 2 सूबों की पार्टियां हैं, वो अपने मुफादात को मद्देनजर रख के फैसले करती हैं, अपने मुफादात की बात करती हैं, जिससे छोटे सूबों में दिन ब दिन एहसास महरूमी बढ़ता जा रहा है। आज बलूचिस्तान में जो हो रहा है, आप चले जाएं, चमन में चले जाएं, आप जनाब ज़ियारत में चले जाएं, बर्फबारी शदीद है, लोग चल फिर नहीं सकते। KPK में भी यही सूरत हाल है। आपके इस्लामाबाद तक में बर्फबारी हो गई है। लेकिन हमने पहले भी कहा था, अब भी कहा है, हम इलेक्शन लड़ रहे हैं और इंशाल्लाह लड़ेंगे और किसी को मौका नहीं देंगे तो इसके नाजायज फायदा उठा सके। मगर मैडम जेका ॻाल्हि कनि पिया असलम गोरी साहब बि इहा ॻाल्हि तय आहे त इलेक्शन में वाक़ितन अव्हां खे ॿी मुश्किलात लॻे पई, पर अव्हां जे लीडर जेको आहे कोशिशि कई त पहिरियां उन जा जलसा KPK मां असांखे थींदे नज़र आया बिलावल जा, त सॼी सिंध में ऐं बलूचिस्तान में, पंजाब में जहिड़ी रीति जेको आहे सो नून लीग ऐं PMLN ऐं पीपल्स पार्टी जेको आहे सो जलसा करे पई ऐं ख़ासि तौर ते KP में, त पोइ इहो दाव छा वाक़ईतन दुरुस्त आहे त हालात सही न आहिनि? अगरि हालात सही न हुजनि हा त बिलावल भुट्टो साहब पोइ KP में जलसा कीअं पियो करे सघे? ॾिसो उहे ई ॻाल्हि था करियूं न। मुंहिंजे ख़्याल में चेयरमैन कल्ह खसदार में प्रोग्राम करे आयो आहे। माण्हू निकिरनि पिया, जिथे बि चेयरमैन वञे पियो उते हुजूम मिले थो, माण्हू रिस्पॉन्स ॾियनि पिया। बिल्कुलु KPK में बलूचिस्तान जा हालात थोरा ॾुखिया आहिनि, मुश्किल आहिनि, पर इहे इलेक्शन कमीशन जी डेट ॾिनल हुई, को पाकिस्तान पीपल्स पार्टी डेट कोन ॾिनी हुई इलेक्शन जी। बलूचिस्तान जी सूरत हाल बिल्कुलु तव्हांजे साम्हूं आहे। उन जूं हमदर्दियूं आहिनि, मुश्किलातूं आहिनि उन जे माण्हुनि जे लाइ। ऐं चेयरमैन कल्ह खुली ॻाल्हायो हो त सूरत हाल बलूचिस्तानी जेके आहे मुश्किल सूरत हाल आहे, असीं उन मुश्किल मां उन्हनि जे आवाम खे कढणु चाहियूं था। बाक़ी ॻाल्हि कई वई त उहो ई मां पहिरीं जेका तव्हांखे जुमिलो चयो त कुझु माण्हू वेठा हुआ त शायदि किथां इशारो मिलंदो या असांखे निकिरणो न पइजी वियो, न पवंदो, असांखे सीटूं मिली वेंदियूं। उन्हनि जूं उहे ख़्वाहिशूं डिमांडूं पूरियूं न थियूं, उहे हाणे मजबूरन निकिता आहिनि। पर चेयरमैन खे उन शइ जी हुई न, डिपेंड ई न कयो। उनखे हो त मूंखे आवाम में वञिणो आहे, आवाम खां ई वोट वठिणो आहे। तव्हांखे यादि हुजे जॾहिं शहीद राणी आई उन वक़्तु छा सूरत हाल हुई? उन वक़्तु केॾो वॾो फैक्टर हो, तालिबान फैक्टर हो, इशूज़ हुआ, रोज़ धमाका हुआ, रोज़ कुझु धमाका हुआ, पर इलेक्शन कैंपेन हली पई। इलेक्शन जेकी आहे उहो बाक़ाइदा पूरे पाकिस्तान में हली पई। उन अगरि कंपेयर कयूं त उनखां त लाख दर्जा बहितर सूरत हाल मुल्क जी आहे। ऐं माण्हू आज़ादी सां वञनि पिया, कैंपेन हलाइनि पिया, जलसा जुलूस थियनि पिया। हा, किथे सूरत हाल अगरि किथे गंभीर थिए पई, किथे का जेको आहे मौसम जी वजह सां सूरत हाल ख़राबु आहे, त उहा शइ अलॻि आहे। जनरली पूरे पाकिस्तान में कैंपेन हलनि पियूं। हा, केरु नथो करणु चाहे पोइ बहानो करे वियो त ॿी ॻाल्हि आहे। अलहमदुलिल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम ताईं पंहिंजो मैनिफेस्टो मोकिलियो आहे, वई आहे, चेयरमैन पाण पहुतो आहे, बीबी आसफा जेके आहे उहो पाण निकितल आहे। त असीं पुरोमीद आहियूं, अवाम असांखे रिस्पॉन्स ॾींदी, न सिर्फ़ु सिंध में, पंजाब में, बलूचिस्तान में, KPK में वॾे मार्जिन सां पाकिस्तान पीपल्स पार्टी ईंदी। शहरी आबादियुनि जी ॻाल्हि कयूं, हीरसो साहब, शहरी आबादियुनि जी ॻाल्हि कयूं, यानी कि कराची, हैदराबाद, जिथे MQM भी दावा करे पई त असांजो वोट बैंक आहे ऐं असांखे वोट मिलंदो ऐं असांजी सीटूं निस्बतन माज़ी खां बि वधीक खणंदासीं ऐं जेके असांखे पहिरियां सीटूं MQM खे मिलियूं हुयूं पोएं दौरनि में उहे असां हासिल करण में कामयाबु थी वेंदासीं। त सम्झो था त वाक़ितन MQM खे हिकिड़ो तबिको जेको आहे जंहिंखे उर्दू ॻाल्हाईंदड़ चऊं, उहो कराची हैदराबाद में वोट ॾींदो, या हिन वक़्तु जेका अवां जेको नारो इंट्रोड्यूस करायो आहे जीए भुट्टो जीए मुहाजिर, त पोइ जीए भुट्टो जीए मुहाजिर ते तव्हांखे वोट मिली वेंदो कराची में? अब सूरत हाल तमामु घणी कराची हैदराबाद जी चेंज आहे। उहो सूरत हाल न आहे त सिर्फ़ु पतंग खे वोट मिलंदो, माण्हू डप ऐं ख़ौफ़ में हुआ। ऐं ॿी ॻाल्हि त MQM जी इंटरनल बि जेकी सूरत हाल आहे उहा तमामु घणी ख़राबु आहे। उहो हिन ते हिते वेही डिबेट नथी करणु चाहियां। हुननि खे जेके सोच आहे उन सोच खां तमामु घटि उन्हनि खे सीटूं मिलंदियूं। इहो तव्हांखे हिते चवां पई त तमामु सूरत हाल जेकी आहे उहा अवाम कराची मंझां बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके सीटूं था खटूं उन खां वधीक मार्जिन में सीटूं खटंदासीं। ऐं हैदराबाद में बि जेको आहे उहो MQM खे टफ टाइम मिलंदो, पीपल्स पार्टी सुठी मार्जिन सां सीटूं खणी ईंदी। उहा इन्हनि जा पंहिंजा करतूत आहिनि, इन्हनि जी पंहिंजी अंदरि जेकी लाबियूं आहिनि, शयूं आहिनि, जंहिंजी वजह सां उहो हाराईंदा। बाक़ी नो डाउट उर्दू स्पीकिंग वोट आहे ऐं उनखे केरु थो मोटिवेट करे, केरु बहितर तरीक़े सां पंहिंजो मैनिफेस्टो पहुचाए। पर ही जेके ग्रुप हुया जेके पाण पहिरियां माज़ी में ॾिठा बि हुआसीं त MQM मां 3 ग्रुप थी विया, 4 ग्रुप थी विया, पर हाणे उहे सभु ग्रुप हिक ई नुक़्ते ते इकठे थिया आहिनि
त पाण गॾिजी करे विढ़ूं इलेक्शन, छाकाणि त अगरि इलेक्शन निबड़ंदासीं त पोइ ऐवान खां बि ॿाहिरि हूंदासीं जीअं रही, यानी कि PSP बादराबाद ऐं जेको आहे PIB कॉलोनी जेका हुई, फारूक सत्तार, इहे सभु ग्रुप कठे थिया आहिनि, त इहे वाक़ई पीपल्स पार्टी खे नुक़सानु पहुचाए सघंदा, यानी कि नुक़सानु सीटुनि जो, सियासत जो? न आफ्ताब, आउं नथी सम्झां त एतिरो नुक़सानु थींदो हिननि जे मिलण सां। उहो के मिलायो आहे, के हिननि खे गॾु बीहारियो आहे, उहो ख़बर आहे। पर आम माण्हू जेको आहे उहो शहरी माण्हू सोचे थो त हे सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ाद लाइ मिलनि था ऐं पंहिंजे मुफ़ाद जे लाइ अलॻि थींदा। तो तव्हां यकीन करियो, इनशाला कराची में बि तव्हांखे काफ़ी सारी चेंज मिलंदी, वोट जो रेशो तव्हांखे चेंज मिलंदो। माण्हू जेके आहिनि, इवन तव्हां गुलशन में जेको आहे, तव्हां आउं सम्झां थी त तस्वुर कोन करे सघां त पीपल्स पार्टी जो बैनर, पीपल्स पार्टी जो झंडो तव्हांखे नज़र ईंदो। त हिकु कैंडिडेट बीठा आहिनि जेके तव्हांजे घर घर कैंपेन हले पई, त चेंज आहे, शयूं आहिनि, उहो हर पार्टी हिन वक़्तु वञे पई। ऐं पूरी उम्मीद आहे त कराची में सुठे मार्जिन सां ऐं हैदराबाद सुठे मार्जिन सां पीपल्स पार्टी सीटूं खणी ईंदी। ठीकु आहे, अशफाक मंगी बि लाइन ते आहिनि। अशफाक मंगी साहब, वॾी महिरबानी, वक़्तु कढियो मुंहिंजे प्रोग्राम जे लाइ। सर, हिकिड़ो त तय आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी रुकन, साबिक़ रुकन सिंध असेंबली हीर सोह साहिबा बि आहिनि ऐं असलम गोरी साहब बि असां सां आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा पिया कयूं त अॼु अवां हैदराबाद में मौजूदु हुयो, जलसो बि आहे, त वाक़िअतनि सिंध में, सिंध जा इहे वॾा अहम शहर, जेका ॻाल्हि थोरी देरि पहिरियां पाण बि कयूं पिया असां, मैडम जे साम्हूं बि मूं सुवालु रखियो त वोट मिलंदो ऐं वोट कहिड़ी रीति मिलंदो, कामयाबी हासिलु थींदी MQM खे, माज़ी खां वधीक सीटूं खणंदव, या वरी हिते तय आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची मां, हैदराबाद मां तव्हांखे वाइट वॉश या क्लीन वॉश चइजे उहो कंदी, छाकाणि त दावा हर सियासी जमात जा साम्हूं नज़र अचनि पिया? जी मुगेश साहब, बिल्कुलु तव्हां सही था चओ। हिन वक़्तु मौजूदा जेका सूरत हाल आहे, यकीनन तमामु पॉलिटिकल पार्टियूं मैदान में आहिनि ऐं वोट उन्हनि खे ई मिलंदो जिन अवाम जी ख़िदमत कई आहे माज़ी में या हींअर मौजूदा। पीपल्स पार्टी 15 साल गवर्नमेंट में रही, अवाम बहितर पीपल्स पार्टी खे बि बहितर सुञाणे थो। जेकॾहिं पीपल्स पार्टी ख़िदमत कई हूंदी त अवाम उन्हनि खे वोट कंदो, ऐं जेकॾहिं MQM जेको आहे माज़ी में बहितर ख़िदमत कई आहे कराची में या शहरी इलाइक़नि में या सिंध जे कुंड कुश में, जेकॾहिं MQM ख़िदमत कई आहे त यकीनन अवाम MQM जो वोट कंदो। ऐं PTI जो दौर बि सभिनि जे साम्हूं आहे। हिन वक़्तु तव्हां ॾिसो, तमामु पॉलिटिकल जमातूं पंहिंजो पंहिंजो जेको आहे नैरेटिव पेश करनि थियूं। जे करे अवाम खे उन्हनि जो मैनिफेस्टो सुठो लॻे पियो त यकीनन पॉलिटिकल जमातूं उन्हनि खे जेको आहे सो जेको अवाम जेको उन्हनि पॉलिटिकल जमातुनि खे ऐवान में मोकिलींदो। असां जेका दावा करियूं था त इंशाअल्लाह ताला कराची समेत शहरी इलाइक़नि मां वॾी तादाद में असां जेको आहे सो कामयाबी हासिलु कंदासीं। इन करे जो असांजो नैरेटिव सभिनि जे साम्हूं आहे। असां अवाम जी ख़िदमत कई आहे। जॾहिं मुस्तफ़ा कमाल साहब कराची जो मेयर हुयो त हुननि रिकॉर्ड कमु कराए, अॼु बि पूरी वर्ल्ड में, दुनिया में जेको आहे बहितरीन मेयर जो अवार्ड मुस्तफ़ा कमाल साहब खे मिलियो। पीपल्स पार्टी जो तौर बि सभिनि जे साम्हूं आहे, कंहिंखां कुझु भालो न आहे। साल सूरत हाल सिंध जी सभिनि जे साम्हूं आहे। असांजी ऐं माण्हू ऐं तमामु पॉलिटिकल जमात इहा बि दावा करनि थियूं, कंहिंखे वज़ीर आला थियणो आहे, कंहिंखे वज़ीर आज़म थियणो आहे। हाणे अवाम खे फ़ैसिलो करण जो हक़ आहे, अवाम खे। पर असलम गोरी साहब चवनि पिया त असां ऐं असांजा इत्तेहादी, यानी कि MQM, GDA ऐं PMLN ऐं तमामु सियासी धुरियूं अॻिली हुकूमत सिंध जी जेका आहे असां मिली करे ठाहींदासीं। त पोइ इहो मिक्स अचार जेको तव्हां चओ पिया ठहंदो, त इहो ठही वाक़ई तयारु थींदो या इन में टाइम लॻंदो, या लॻे थो त इहो ठहणी ॻाल्हि ई अचायो आहे मिक्स अचार जी, जेके चऊं जेका खटाण ठहंदी आहे सिंधी में, जंहिंखे आसान में चऊं? ॾिसो, ॻाल्हि हीअं आहे त हिन वक़्तु GDA सां असांजो इत्तेहाद आहे, JUI सां असांजो इत्तेहाद आहे। ऐं यकीनन तव्हां ॾिसो त जॾहिं बि इलेक्शन थी आहे त जेके इत्तेहादी हूंदा आहिनि उनजो बि तमामु घणो वोट बैंक आहे। ऐं हींअर मुतहिदा क़ौमी उम्मत जा जेके इत्तेहादी आहिनि, इंशाअल्लाह ताला उहे कामयाब थी ईंदा। ऐं यकीनन असांखे उमेद आहे त कराची ऐं हैदराबाद ऐं कुझु ॿियनि शहरनि मां असां बि वॾी सिरे सां कामयाबी हासिलु कंदासीं। इंशाअल्लाह हिन दफ़े पीपल्स पार्टी खे शिकस्त ॾींदासीं। इन जे करे त पीपल्स पार्टी जा 15 साल जेको दौर आहे उन में जेको आहे सो न कराची में पीपल्स पार्टी ख़िदमत कई आहे, न लाड़काणे ऐं ॿियनि इलाइक़नि में कई आहे। हिन वक़्तु पीपल्स पार्टी निशान आहे। ऐं तव्हां ॾिसिजो त वज़ीर आला सिंध जेको आहे MQM या असांजो इत्तेहादी थींदो। MQM या तव्हांजो इत्तेहादी थींदो। हिरसो साहिबा, पोइ वरी ॻाल्हि उहा ई अचे पई त इत्तेहादीन जो वज़ीर आला थींदो। हिन वक़्तु ख़्वाहिश, तव्हां चओ ख़्वाबु ॾिसणु, कंहिं ते पाबंदी न आहे, ख़्वाबु ॾिसी सघनि था, चाहे JUFA ॾिसे, PMLN ॾिसे या GDA ॾिसे या MQM ॾिसे। पर ही अशफाक मंगी साहब चवनि था त असां त
इन जे लाइ तयारु आहियूं त असांजो अॻिले दफ़ा जेको हिन 8 तारीख़ खां पोइ वज़ीर आला असांजो हूंदो, पोइ कहिड़ी रीति अवां चओ पिया त पीपल्स पार्टी अॻे खां बि माज़ी खां वधीक सीटूं खणी ईंदी, अव्हांखे सम्झ में अचे पई ॻाल्हि कुझु? दादा आफ्ताब जी तव्हां ॿुधायो न त जो आचार खटो थो थिए या आचार ख़राब थो थिए उहो त 8 तारीख़ ते ख़बर पइजी वञे सभिनीनि खे। ॿी ॻाल्हि त तव्हां ख़ुदि न अंदाज़ो करियो त MQM जी जेका पोज़ीशन हुई उनखे कॾहिं बि इतिहाद जी ज़रूरत ई न हुई, हू पंहिंजी बेस ते जेके सीटूं खणी ईंदी हुई। इट मीन्स त ख़ुदि रियलाइज़ करियो पिया त हूअ हाणे एतिरी कमज़ोर थी चुकी आहे जो हुनखे इतिहादियुनि सां गॾु इतिहाद करे पंहिंजी सीटुनि खे पंहिंजी फेस सेविंग खे बचाइण जे लाइ ज़रूरत पइजी वई आहे। त ऑटोमेटिकली तव्हांजे साम्हूं नज़र अचनि पियो न, जॾहिं इंसानु कमज़ोर थींदो आहे त पोइ ओड़े पाड़े वारे जो सहारो वठंदो आहे। त हिन वक़्तु ग्राउंड रियलिटी सां अगरि सोचूं त MQM जी पोज़ीशन जेकी आहे उहा ख़राबु थींदी वञे ऐं इहा बदकिस्मती आहे त जेके लीडर हुआ उन जी लीडर जी बेस ते शयूं हुयूं ऐं पावर हो, शयूं मोटिवेट थियूं पिए। जॾहिं लीडर न आहिनि त शयूं न आहिनि, उहो हाणे आवाम बि सम्झे थो शयुनि खे। बहरहाल ख़्वाब ॾिसणु हर कंहिंजो हक़ आहे ऐं ॾिसणु बि खपे। पर अव्हां सम्झो पिया त हाणे MQM जी लीडरशिप में उहा लीडर वारी क्वालिटी कान्हे का, जेका मां आसान सिंधी में सम्झाइणु चाहियां धरती धड़ियुनि खे, त हिननि खे वोट मिले कराची मां या हैदराबाद मां? नो डाउट पाकिस्तान पीपल्स पार्टी हक़ीक़त आहे त लीडरशिप जी वजह सां माण्हू मोटिवेट थींदा ऐं लीडरशिप जी वजह सां लीडरशिप जो मैन्युफैक्चर लीडरशिप जो विजन ॾिसी हुनखे वठंदा। हिननि वटि मुस्तफ़ा कमाल लीडर कोन्हे को? हिकिड़ो सवाल आहे हिरसो साहिबा, मुस्तफ़ा कमाल हिननि वटि लीडर कोन्हे को, फारूक सत्तार लीडर कोन्हे को, अनीस काइम खानी लीडर कोन्हे को, तव्हां नाला खणी न चओ त लीडर कोन्हे। अच्छा न, मां सम्झणु पियो चाहियां, मां पियो चवां तव्हां पिया चओ लीडर कोन्हे, त मां चयो इहे जेके लीडरनि जी हिननि वटि वॾी हिकिड़ी तवील लिस्ट आहे। लीडर केरु आहे? जनरली ॾिसो हेठि सभु वर्कर या त सभई लीडर आहिनि, सभु लीडर थींदा त पोइ वर्कर केरु थींदो, कमु केरु कंदो? सभु लीडर आहिनि त लीडर उहो थींदो हिकिड़ो सम्झंदो, मतिलबु चेयरमैन बिलावल भुट्टो लीडर आहे, इट मीन्स लीडर आहे, ॿिया सभु हुन सां गॾु कमु करण वारा आहिनि। लीडर हिकिड़ो थींदो आहे, लीडर सभई लीडर न थींदा आहिनि। त हे पाण ॿुधाईंदे लीडर केरु आहे हिन वक़्तु? ठीकु आहे, मंगी साहब को मां पुछां पियो, मंगी साहब वाकई अव्हां वटि त को लीडर आहे कान, पोइ लीडर सभु जॻह अगरि लीडर थी विया त पोइ कमु कीअं हलंदो? सर तव्हांखे वोट कहिड़े फेस ते मिलंदो? हिन वक़्तु कहिड़ो नारो आहे? अख़्तियार सबके लिए इहो हिकिड़ो नारो त आहे, पर वाकई लॻे पियो त हिन वक़्तु शहर बेअख़्तियार आहे, पर तव्हांजी लीडरशिप जेका आहे ओड़ी रीति मोटिवेट नज़र न पई अचे बिलख़ुसूस सिंध जे शहरी हल्कनि में। ॾिसो लीडर त हिन वक़्तु पीपल्स पार्टी में बि कोन आहे। मूंखे ॿुधायो न त बिलावल साहब जी कहिड़ी ख़िदमत आहे पाकिस्तान जे लाइ या जेको सिंध जे लाइ। अॼु बि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे भुट्टे जे नाले ते वोट वठंदा, अॼु बि शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले ते वोट वठंदा। मूंखे ॿुधायो ही अवाम में वञी करे चवनि न त बाबा ज़रदारी साहब जे नाले ते वोट ॾियो, ही जेको अदी फरियाल जे नाले ते वोट ॾियो, ही फलाणे जे नाले ते वोट ॾियो। अॼु बि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे नाले तां वोट वठंदा, माना हिननि वटि लीडर कोन्हे। ॻाल्हि इहा ई आहे त वोट हमेशह पार्टियुनि खे मिलंदो आहे। मुत्तहिदा क़ौमी मोर्चा हिकु मुनज़िम पार्टी आहे ऐं इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसंदो त 8 तारीख़ ते जेको आहे सो जॾहिं अक्सर सां कामयाबी हासिलु कंदासीं त जेको आहे ख़बर पइजी वेंदी मुत्तहिदा क़ौमी मोर्चा में लीडरशिप आहे या न आहे। मगर मंगी साहब केतिरियूं सीटूं चले हैदराबाद में तव्हां अॼु मौजूदु आहियो, हैदराबाद मां घणियूं सीटूं MQM हासिलु कंदी? हिकिड़ो यकीनन ई ख़्वाब ॾिसण ते पाबंदी त न आहे, पर हिकिड़ो पॉलिटिकल एनालिस्ट बि हूंदी आहे। अव्हां ग्राउंड ते मौजूदु आहियो, माण्हुनि सां मिलो पिया, पंहिंजे वर्करनि सां मिलो पिया, घणियूं सीटूं मिलंदियूं तव्हांखे हैदराबाद में? तव्हां बिल्कुलु सही था चओ, ख़्वाब ॾिसण ते का बि पाबंदी न आहे। बिलावल साहब वज़ीर आज़म जो ख़्वाब ॾिसे पियो, बिल्कुलु ॾिसे, काई पाबंदी कोन्हे। बहरहाल इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदो कराची में जेके हैदराबाद में जेतिरा बि असांजा कैंडिडेट आहिनि इंशाअल्लाह उहो कामयाबी हासिलु कंदा। उन खां अलावा मां तव्हांखे अर्ज़ु कयो त कराची समेत जिते जिते असांजा उम्मीदवार आहिनि उहे कामयाबु थींदा ऐं असांजा इतिहादी जेके आहिनि बकाया डिस्ट्रिक्ट में इंशाअल्लाह उहे बि कामयाबी हासिलु कंदा। असीं गॾिजी करे इंशाअल्लाह सिंध हुकूमत ठाहींदासीं। मैडम हिकिड़ी ॻाल्हि त तय आहे त हिन वक़्तु कराची ऐं हैदराबाद जी ॻाल्हि कयूं पिया, अशफाक मंगी साहब हैदराबाद में आहिनि, उहो पिया चवनि त असां यकीनी तौर ते जेका इलेक्शन आहे उहा खटे असांजे इतिहादीन सां गॾु ईंदासीं, पर कारकर्दगी जी ॻाल्हि अशफाक मंगी साहब चवनि पिया त बिलावल भुट्टो ऐं आसिफ ज़रदारी, छा तव्हां वोट आसिफ ज़रदारी जे नाले ते अदी फरियाल जे नाले ते वठंदो माण्हुनि खां? तव्हां बि त वोट उन ई भुट्टे अज़म ते वठो पिया न वोट, अवार्ड में लीडरशिप कान्हे का? ॾिसो 5 साल हुकूमत चेयरमैन जे ई सुपरविजन में हली पिया न। ॾिसो न लीडर
नो डाउट शहीद जुल्फ़कार अली भुट्टो, शहीद रानी बेनी भुट्टो जहिड़ा लीडर त पैदाइश सदियुनि में थींदा आहिनि, पर उनजी फॉलोवर्स उन शयुनि खे खणी हलणु, उनखे वधाइणु, उनखे बहितर तरीक़े सां खणी रखणु, उहे बि शयूं त कंहिंजे क्रेडिट में त वञनि थियूं न। छा हिन सॼे माहौल खे पैदा ज़िंदा करे रखणु, आवाम खे मोटिवेट करणु, उहो बिलावल भुट्टो ज़रदारी जो कमु कोन्हे, आसपास न पई कमु करे। त असीं इहे चयूं पिया त जेके शयूं लीडरशिप जी क्वालिटी हूंदियूं आहिनि, उहा लीडरशिप जी क्वालिटी उन में ई रहंदियूं आहिनि। जेके अॼु चेयरमैन बिलावल भुट्टो में जेके क्वालिटीज़ आहिनि, उहे यकीनन ॿिए में न ईंदियूं। चवण जो मक़सदु इहो आहे त अॼु त बिलावल त वञे पियो पंहिंजी कारकर्दगी, 5 सालनि जी पाकिस्तान गवर्नमेंट जी कारकर्दगी, पर पीपुल्स पार्टी कारकर्दगी जी बेस ते वोट वठे पियो, पर छा MQM कहिड़ी बेस ते? मुंहिंजो लीडर हिकिड़ो हूंदो आहे, लीडर 10 लीडर कोन थींदा आहिनि। अच्छा 10 लीडर वञनि पिया त 10 लीडर कहिड़े बेस ते वठनि? ख़बर न आहे त इंटरनल हिन वक़्तु MQM जी सूरत हाल छा आहे, माण्हुनि खे कीअं मोटिवेट कनि था, कीअं वठनि था। बहरहाल विया आहिनि पंहिंजी कारकर्दगी, असीं पंहिंजी कारकर्दगी जे बेस ते वञूं पिया ऐं पूरो उमीद आहियूं त असीं हैदराबाद में अञा वधीक सीटूं खणंदासीं। असांजी कारकर्दगी 5 सालनि में। ठीकु आहे, मां मंगी साहब आहिनि असां सां लाइन ते, त मंगी साहब जे साम्हूं बि इहो सवाल रखणु पियो चाहियां। मंगी साहब, कारकर्दगी ते वोट वठंदी पाकिस्तान पीपल्स पार्टी? मंगी साहब जी लाइन ड्रॉप थी आहे। ठीकु आहे मैडम, उहा ई ॻाल्हि मां वाइंड अप जे तरफ़ वञां पियो। अवां छा पिया सम्झो, सॼी सिंध मां तव्हांजो दावो आहे हिकिड़ो त तव्हां अॻे खां वधीक सीटूं खणंदव, पर शहरी आबादी कराची ऐं हैदराबाद जी ॻाल्हि कयूं त तव्हांजी कैलकुलेशन छा आहे? अवां जी पार्टी जी पीपल्स पार्टी केतिरो वोट खणी करे ऐं ऐवान में पहुचंदी ऐं सीटूं खणी ऐवान में पहुचंदी, ख़ासि तौर ते हैदराबाद ऐं कराची मां? आफ्ताब इंशाल्लाह जेका असांजी लास्ट जेका कराची में ऐं हैदराबाद में सीटूं हुयूं, उन खां डबल सीटूं इंशाल्लाह पूरी उमीद आहियूं असां खणी ईंदासीं। असां पूरी उमीद आहियूं त कराची में बि असांजी सुठी मार्जन सां NA जूं सीटूं 8 खां 10 पूरी उमीद आहियूं, ऐं कुझु त 10 खां 12, पर 100% 8 खां 10 ताईं तव्हांजो आहे। 12 ॿिनि ते मुक़ाबिलो आहे, तव्हां वोटनि जो मार्जिन जो मुक़ाबिलो हूंदो। ऐं तव्हां हैदराबाद में बि असांखे उमीद आहे त जेके सीटूं था कढियो उन खां हिकिड़ी 2 सीट एक्स्ट्रा कढी ईंदासीं। सो मुक़ाबिलो आहे ऐं यकीनन MQM मैदान ते आहे, GDA बि आहे ऐं उनजा कॉम्प्रेस बि आहिनि। मुक़ाबिलो थिए पियो, इलेक्शन आहे, माण्हू कंहिंजे मैनिफेस्टो खे वधीक तरजीह ॾिए थो, केरु मैदान ते आहे, उहो तव्हांजे साम्हूं आहे। असीं पूरी उमीद आहियूं त असांजो मैनिफेस्टो, असांजी कारकर्दगी, असां माण्हुनि जे विच में आहियूं ऐं माण्हुनि सां गॾु राब्ते में आहियूं। शयूं जेके जेतिरो आहे उहो पार्टी पीपल्स पार्टी पहुचाए पई। असीं उमीद त इंशाल्लाह वधीक मार्जिन सां पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में ऐं क़ौमी में बि असां जेको आहे इंशाल्लाह ईंदासीं। चलो, वॾी महिरबानी हिरसो साहिबा, अवां सां मौजूदु हो टेलीफोन लाइन ते। अशफाक मंगी साहब जी बि वॾी महिरबानी ऐं असलम गोरी साहब जी बि वॾी महिरबानी। 3 महिमान मुंहिंजे लाइ वॾा अहम। ख़ासि तौर ते अॼु तय आहे त फ़ैसिले जी घड़ी अची वई आहे, फ़ैसिलो अव्हां खे करिणो आहे। 6 ॾींहं चूंडुनि में बचिया आहिनि ऐं चूंडुनि जो जेको हिन वक़्तु माहौल आहे उहो वॾो गरम नज़र अचे पियो। अॼु बिलावल भुट्टो सिंध में ऐं अहिड़ी रीति नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज़ शरीफ़ पंजाब में ऐं MQM अॼु हैदराबाद में जलसो कयो, पर तय आहे त फ़ैसिलो अव्हां खे करिणो आहे। पंहिंजे वोट जे ज़रिए वोट ॾेई करे उन माण्हू खे ऐवान में पहुचाइजो जेको हिन धरती जे लाइ अव्हां जे लाइ कुझु करे सघे। आफ्ताब मोगरे खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।